घोटकी वासी नौजवान अब्दुल रशीद मीरभर सां 6 साल अॻु शादी कंदड़ गुड्डू वासण औरत सकीना टावरी पारां वासण जी धमकियुनि ख़िलाफ़ ॿिनि न्याणियुनि ऐं पुट समेत एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। गुड्डू वासण औरत सकीना धीअ अनवर टावरी पंहिंजी ॿिनि न्याणियुनि 13 सालनि जी शहनीला, 9 सालनि जी अनीला ऐं 8 वरनि जे पुट हसन सां गॾु एहतजाज कंदे चयो आहे त पंहिंजी अम्मा ने पुछा करण वई हुअमि, तबियत ख़राब हुई, जंहिं मुंहिंजी शादी कराई आहे भेण उन्हीं मोकिलियो हुयो, अरबेली खातूं ऐं सदोरो टावरी उन्हनि मुंहिंजी शादी कराई आहे। खमीसो बि शादी में शामिल हुयो। हाणे मने या न मने, मुंहिंजे मुड़ुस को पैसा वठी मुंहिंजो निकाह करायो अथनि। हाणे मां ख़ुशि आहियां पंहिंजे घर में पंहिंजे मुड़ुस सां। जंहिं मां हुते वई आहियां त उते मूंखे खमीसे मारे कुटे ज़ोरी मां को मीडिया ते चढ़ाए पियो, मूंखे ज़ोरी मुंहिंजा इंटरव्यू वरिता था, मूंखे जेको आहे रिकॉर्डिंग कई था, चए त बक मुहाणनि ते मुहाणे जो नालो खण, पंहिंजे मुड़ुस जो त मूंखे अगवा कयो अथसि ॿारनि सूधो, पंहिंजे ॿार नंढड़े पुट खे मारे पियो, चई पियो न तव्हां छुरी जलियूं बीठो मारींदोमांसि। मूंखे तहफ़ुज़ मिले, ख़ुदा वास्ते मूंखे मदद मिले, पुलिस जे ज़रिए हुतो मां कोर्ट पुगी आहियां, मां मुड़ुस वटि आई आहियां। लेकिन हाणे बि जेको आहे उहो रिकॉर्डिंगां खयूं वरितो आहे, उहो रिकॉर्डिंगां पूरियूं करायूं था। मां पंहिंजी मर्ज़ी सां न आहिनि रिकॉर्डिंग कई, मुंहिंजे पुट खे मारे पियो तॾहिं उहा रिकॉर्डिंग कराई अथसि। तव्हां भले ॾिसो, रिकॉर्डिंग में मुंहिंजा चप बि न पिया हलणु चाहिनि, ज़बरदस्ती मूंखां अंगूठा बि ज़बरदस्ती हणाया अथसि स्टाम्प पेपर ते। मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे तहफ़ुज़ खपे, ख़ुदा वास्ते। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।